لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آله وصحابه وبارك. ही सूरे आल इमरान जी हिकिड़ी आयत मां जे साम्हूं तिलावत कई आहे। उलमा फरमाइनि था त ही क़ुरान अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ां जेको असांखे मिलियो आहे, इहो जहिड़े तरीक़े सां असांखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे मुतालिक़ जेके अक़ीदा रखणा आहिनि उन जी वज़ाहत हिन क़ुर में आहे। अल्लाह जे जेके नबी गुज़रिया उन्हनि जे बारे में जेके नज़रियात रखणा आहिनि असांखे मुसलमाननि खे, उहे नज़रियात हिन क़ुर में मौजूदु आहिनि। ऐं अहिड़े ई तरीक़े सां सहाबा किराम जे बारे में जेके नज़रियात ऐं अक़ीदा असांखे रखणा आहिनि उहो बि ही क़ुर असांखे ॿुधाए। ऐं असांखे उहे ई नज़रियात ऐं अक़ाइद जेको आहे सो सहाबा जे बारे में रखणा आहिनि जेके ही क़ुर ॿुधाए थो। उन जे अलावा जेकॾहिं को ॿियो माण्हू पंहिंजी तरफ़ां तारीख़ मां कुझु खणी थो अचे त उन जी ॻाल्हि मोतबर न आहे। इहा ॻाल्हि पंहिंजे जेको आहे सो ज़हन में विहारे। हिन आयत जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त ग़ज़वा उहद जे हवाले सां ज़िक्र कयो। ग़ज़वा उहद जे हवाले सां त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाइनि था त इन्नल लज़ीन तवल्लौ मिनकुम, तव्हां मझां हिकिड़ो गिरोह जेको आहे सो उन्हनि मूं। ग़ज़वा उहद जो छा पसे मंज़र आहे? इस्लाम में जॾहिं जिहाद शुरू थियो, मौरख़ीन लिखियो आहे, मुफ़स्सिरीन लिखियो आहे, मग़ाज़ी जिन लिखी आहे, उन्हनि इहा ॻाल्हि ज़िक्र कई आहे त ॿिए नंबर ते जेका जंग इस्लाम में थी काफ़रनि सां, जिहाद जेको थियो उन खे ग़ज़वा उहद चयो। ग़ज़वा उहद जे मक़ाम ते पहिरें नंबर ते जेका जंग थी हक़ ऐं बातिल जे ख़िलाफ़, मुसलमाननि ऐं काफ़रनि जे ख़िलाफ़, उहो ग़ज़वा बदर हुयो। ॿिए नंबर ते ग़ज़वा उहद। त हिन आयत में ग़ज़वा उहद जो ज़िक्र आहे। ग़ज़वा बदर में काफ़रनि जा 70 माण्हू जेको आहे सो क़तल थिया, जहन्नुम रसीद थिया। ऐं अहिड़े ई तरीक़े सां तक़रीबन 70 माण्हू उन्हनि जा क़ैद बि थिया ऐं मुसलमाननि खे माले गनीमत बि मिली। मुसलमान जेको आहे सो फ़ातह बि थिया। त इन शइ जो ॾुखु जेको आहे सो काफ़रनि खे हुयो त असां जंग हारजी विया आहियूं। त उहे अंदरूने खाना तयारी करे रहिया हुआ त असां पंहिंजी इन शिकस्त जो बदिलो वठंदासीं मुसलमाननि सां। तो अहादीस में बि अचे थो त काफ़रनि छा कयो, सभु जमा थी विया। मके में जेके काफ़र हुआ, काफ़रनि जा वॾा जेके सरदार हुआ, बल्कि उन्हनि यहूदियुनि खे बि पाण सां गॾु कयो। जेके यहूदी मदीने में हुआ उन्हनि खे बि पाण सां अंदरूने खाना गॾु कयो ऐं उन्हनि चढ़ाई कई मुसलमाननि जे मथां। जॾहिं मदीने जे वेझो पहुता, नबी अलैहिस्सलाम खे ख़बर पहुती त काफ़र विढ़ण जे लाइ अचनि था, जंग ऐं जिहाद जे लाइ अचनि था। नबी अलैहिस्सलाम तस्दीक़ कराई त ॾिसूं वाक़ई इहा ख़बर, इहा ॻाल्हि जेका असां ताईं पहुती आहे, इहा सही बि आहे या ग़लति आहे। उलमा इन करे क़ुर में अचे थो त इज़ा जाअकुम, जॾहिं तव्हां वटि का ख़बर पहुचे न, उन जॻह में तस्दीक़ कराए वठंदा। असां वटि इख़्तिलाफ़ात थींदा ई इन करे आहिनि जो असां ॿियनि जे वाता, ॿियनि जे बारे में कुझु ॿुधंदा आहियूं, पोइ उन ते पंहिंजो यकीन ठाहे वेही रहंदा आहियूं। हा फलां मूंखे हीअ चयो हूंदो, हा फलां अहिड़ो हूंदो, हा अहिड़ी ॻाल्हि हूंदी। अॻ में तस्दीक़ कजे त वाक़ई ईअं चयो बि आहे या न आहे चयो। त बहरहाल नबी अलैहिस्सलाम तस्दीक़ कराई, ख़बर पई त वाक़ई जेको आहे सो हीअ अची रहिया आहिनि असां मुसलमाननि सां विढ़ण। नबी अलैहिस्सलाम सहाबा सां मशवरो कयो। सभिनी सहाबा खे जेको आहे सो नबी अलैहिस्सलाम मशवरे जे लाइ विहारियो। जेके नौजवान सहाबा किराम हुआ उन्हनि चयो त ए अल्लाह जा रसूल, मदीने मां ॿाहिरि निकिरी करे हिननि सां विढ़ंदासीं, हिननि खे छॾींदासीं कोन असां। ऐं जेके वॾी उमिरि जा सहाबा किराम हुआ उन्हनि चयो त ए अल्लाह जा रसूल, हिननि चढ़ाई कई आहे, हीअ असांजे वेझो पहुचण वारा आहिनि, बहितर इहो आहे जो असां हिते रही करे जेको आहे सो हिननि सां विढ़ूं। त इहे 2 मशवरा आया नबी अलैहिस्सलाम। नबी अलैहिस्सलाम जेको आहे सो
उन्हनि सहाबा जे मशवरे खे ॾिनो, तरजीह ॾिनी, जिन चयो त ॿाहिरि निकिरी जेको आहे सो नबी अलैहिस्सलाम चयो ठीकु आहे। सहाबा इकराम जी तादाद अचे थी त नबी अलैहिस्सलाम सां जेके गॾु मुसलमान निकिता उहे तक़रीबन 1000 हुए, जंहिंमें 300 मुनाफ़िक़ हुए। अब्दुल्ला बिन उबे जेको मुनाफ़िक़नि जो सरदार हुयो उहो बि हुयो, मुनाफ़िक़ हुयो जेको अंदरां काफ़र हुजे, बज़ाहिर मुसलमान हुजे। उहे 300 मुनाफ़िक़ बि गॾु थिए ऐं उन्हनि जो पको इरादो इहो हो त असां विढ़ंदासीं न। क़ुर इहा ॻाल्हि बयानु कई, असां विढ़ंदासीं न, को बहानो करे को उज़र करे मोटी ईंदासीं, विढ़ंदासीं न। उहे 300 बि गॾु थी विया। होॾां 3000 जो लश्कर हुयो काफ़रनि जो, किथे 3000 किथे ई 1000, ऐं उन्हनि मां बि 300 निकिरी विया अॻियां, जेके 700 बचा। ऐं हू असले सां लेस हुया, हुननि वटि 300 मगाज़ी वारनि लिखियो आहे त 300 हुननि वटि उठ हुया, 200 घोड़ा हुया। अहिड़े ई तरीक़े सां असलो पंहिंजी जाइ ते, हिननि वटि एतिरो न जेको आहे सो असलो हुयो ऐं न ई एतिरा जेको आहे सो सवारी हुई। बहरहाल सहाबा इकराम नबी अलैहिस्सलाम इन 1000 जी तादाद खे वठी करे पाण सां गॾु निकिता ग़ज़वा उहद जी तरफ़, उहद मक़ाम जी तरफ़ उन तरफ़ निकिता। त उते जॾहिं पहुता, अञा काफ़र कोन पहुता हुया, त मुनाफ़िक़ीन उते जॾहिं ॾिठो त हाणे हू आया कोन्हनि, त हुननि उज़र रखी त हू त आया ई कोन्हनि, अजाए असांखे जेको आहे सो तव्हां कढी आयो। जंग इहा थोरी थींदी, ऐं हू जेकॾहिं ईंदा बि त उहे एतिरा माण्हू असां किथे था विढ़ी सघूं। हुननि इहे उज़र बहाना करे 300 माण्हू मुनाफ़िक़ जेके हुया उहे निकिरी हलिया विया। बाक़ी 700 नबी अलैहिस्सलाम सां गॾु मुख़लिस सहाबा इकराम उते मौजूदु, जंहिंमें को बि मुनाफ़िक़ न हुयो, सभु मुख़लिस हुयो, 700 सहाबा इकराम। पर हीअ जॾहिं निकिरण पिया आया, हिननि निकिरणु चाहियो, निकिता त हिननि प्रोपगंडो कयो, यार उहे एतिरा माण्हू असां न विढ़ी सघंदासीं, हीअ ग़लति ॻाल्हि आहे, न हलणु घुरिजे, न विढ़णु घुरिजे, छो था असां मौत जे मुंहं में वञूं। त जेके वीचारा सादा मुसलमान हुया उहे हिननि जे प्रोपगंडे में आया, पर हू बि हिननि सां वञणु चाहिनि पिए। पर उलमा लिखियो आहे त हुननि अॻ में पुछा कयो त छा नबी अलैहिस्सलाम बि वापसि वञनि था, छा अबू बकर ऐं उमर बि वापसि वञनि था, छा हज़रत अली साईं बि वापसि वञनि था? जवाबु मिलियो त न, चवनि पोइ जेको थींदो ॾिसंदासीं, असां बि न वेंदासीं। सुभान अल्लाह। इहे उहे जेके हिननि जे प्रोपगंडे में अचनि पिया, ऐं ॿिया उहे सहाबा जेके नबी अलैहिस्सलाम सां गॾु जिन आमना व सदकना चई करे निकिता हुआ। पोइ जॾहिं अञा काफ़र साम्हूं आया, नबी अलैहिस्सलाम सफ़ूं ठाहियूं, मुसलमाननि जूं सफ़ूं ठाहियूं, जंग जी हिकमत अमली सफ़ूं ठाहियूं। नबी अलैहिस्सलाम सहाबा खे बीहारियो, ऐं हिकिड़ो जबल हुयो जेके जबल रुमात चइबो आहे, उन ते नबी अलैहिस्सलाम 50 सहाबा इकराम खे बीहारियो, 50 सहाबा इकराम, तीर अंदाज़ सहाबा इकराम, जिन जो नबी अलैहिस्सलाम कमु इहो हणियो हुयो त तव्हां हिते बीहंदो, बसि हितां तीर अंदाज़ी कंदो ऐं हितां लहंदो न, कुझु बि थी वञे तव्हांखे हितां लहणो न आहे। 50 खनि सहाबा। जंग जो जिहाद शुरू थो थिए ऐं जेको आहे सो सहाबा इकराम पंहिंजी जान सारी ॾेखारनि ऐं जज़्बे सां, शौक़ सां, इख़लास सां विढ़नि था, ऐं इहे ई 700 सहाबा इकराम हुननि खे शिकस्त था ॾियनि। इब्तिदाई मराहिल जे अंदरि हुननि खे शिकस्त थी, उहे भॼनि था, काफ़र जहन्नुम वासिल था थियनि ऐं सहाबा इकराम कुझु शहीद बि थिया। ग़ज़वा बदर जे अंदरि जेके मशहूरु सहाबा इकराम हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी बि शहादत ॾिनी ग़ज़वा बदर जे अंदरि, उहे बि वॾी दिलेरी सां विढ़िया। अहिड़े ई तरीक़े सां हज़रत हंज़ला रज़ी अल्लाह तआला अन्हु, तव्हां ॿुधियो हूंदो उलमा इकराम खां, शादी करे घर वारीअ खे वठी आया, हुन सां रुॻो मिलिया हुया त ऐलान थियो हलो जिहाद लाइ, गुसल बि न कयनि, निकिता, गुसल बि न कयनि, निकिता। हदीस शरीफ़ में अचे थो, बुखारी मुस्लिम जी रिवायत आहे, ऐं इन्हनि खे लक़ब मिलियल आहे त इन्हनि खे हुसैल, यानी उहे सहाबी जिन खे फ़रिश्तनि गुसल ॾिनो, फ़रिश्तनि गुसल ॾिनो, उहे बि निकिता। त उन्हनि जी शहादत बि इन में ग़ज़वा उहद में। अमर बिन जमूह रज़ी अल्लाह तआला अन्हु, जेके वीचारा माज़ूर हुया, हलण खां माज़ूर हुया, उहे बि इन ई ग़ज़वे में शहीद थिया, विया हुया। इहो सहाबा जो जज़्बो हुयो। त इन्हनि इब्तिदाई मराहिल में ई काफ़रनि खे शिकस्त ॾिनी, काफ़र भॼण ते मजबूर थी विया अलाह जी मदद सां। पोइ जॾहिं हू जबल ते सहाबा मौजूदु हुया, 50 जो लश्कर हुयो,
उन्हनि ॾिठो हाणे काफ़िर भॼनि था, मुसलमाननि खे फतह थी आहे, हलो भला असां बि माल गनीमत वञी हासिल कयूं, उन्हनि खे जमा कयो। त उते सहाबा में इख़्तिलाफ़ थियो। बाद सहाबा किराम जेके हिननि जा अमीर हुया उन्हनि चयो त नबी अलैहिस्सलाम जो इरशाद त इहो हुयो त कुझु बि थिए तव्हांखे हितां नाहे हिलणो त असांखे हिते ई रहणो। ॿियनि सहाबा किराम चयो त नबी अलैहिस्सलाम जो इहो इरशाद तेसि ताईं हुयो जेसि ताईं जंग जारी हुई, हाणे त जंग ख़तमु आहे, हाणे त मुसलमान माल गनीमत था जमा कनि, असां बि हलूं था। त पोइ इहो इख़्तिलाफ़ थियो। 10 खनि सहाबा उते ई रहिया, 40 खनि सहाबा हेठि रही आया माल गनीमत जेको आहे सो जमा कनि। ऐं माल गनीमत जेको जमा करण जे लाइ आया त उन्हनि जो मक़सदु लालच न हुई, छो त जिहाद खां पोइ जिहाद में जॾहिं मुसलमाननि खे फतहयाबी थींदी आहे त माल गनीमत जमा करे अमीर वटि आणिबो आहे। नबी अलैहिस्सलाम वटि हिननि खे आणिणो हुयो ऐं नालो लिखाइनि त ही शइ फलां फलां साहिबी अची जमा कराई आहे, उहा उनखे मिले न। अॻ में उन सॼे माल मज़ा 5 हिसो कढी करे बैतुल माल में जमा थींदो आहे, जेको मुसलमाननि जे मथां ग़रीबनि मिस्किननि जे मथां ख़र्चु थींदो आहे, उन खां पोइ उहा तक़सीम थींदी आहे। ईअं न आहे जंहिंखे जेको मिलियो उन जो, ईअं न आहे। त ही सहाबा किराम उन माल गनीमत खे जमा करण जी नियत सां हेठि लथा। पोइ काफ़िरनि जो जेको लश्कर हुयो जेको भॼे पियो हार ॾिसी करे ऐं बुज़दिलीअ सां, उन में अचे थो त हज़रत ख़ालिद बिन वलीद अञा ताईं मुसलमान न थिया ऐं उहे जेको आहे सो जंग जा माहिर बि हुया। उन्हनि ॾिठो त इहा जॻह ख़ाली थी आहे, हिते एतिरा साहबा कोन्हनि, उन्हनि पोयां हमिलो कयो, साहबा ते मुसलमान, उन्हनि साहबा खे बि शहीद कयनि ऐं पोयां हमिलो कयनि। त ॿिनि तरफ़ां जेको आहे सो काफ़िरनि अची मुसलमाननि खे घेरियो। त हाणे साहबा जे त वहमो गुमान में बि कोन हुयो त हीउ छा थी वियो। अचानक हिकदमि ॿिनि तरफ़ां जो हमिलो थिए त माण्हू खे जेको आहे सो सम्झी न आहे सघंदो, अफ़रा तफ़री थी वई। नबी अलैहिस्सलाम बि ज़ख़्मी थिया, हत्ता जो उलमा लिखियो आहे को बि अहिड़ो साहिबी न हो जेको हिन जंग में ज़ख़्मी न थियो। त नबी अलैहिस्सलाम ज़ख़्मी थिया, नबी अलैहिस्सलाम जा हेठियां ग़ालिबन बदंद जेको आहे सो उहे बि शहीद थिया। ऐं नबी अलैहिस्सलाम ग़ालिबन उलमा लिखियो आहे, अल्लामा जेको आहे सो इदरीस कांझलवी रहमतुल्लाह अलैह सीरत मुस्तफ़ा जे अंदरि लिखियो आहे त साईं जिन बेहोश बि थी विया, बेहोश बि थी। ऐं इन ई दौरान हज़रत मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाह तआला अन्हु जेको नबी अलैहिस्सलाम सां गॾु हुया ऐं उलमा लिखियो आहे नबी अलैहिस्सलाम जे मुशाबे हुया, उहे बि शहीद थी विया। उहे जॾहिं शहीद थिया जेके नबीअ जे मुशाबे हुया त कीअं इहा ख़बर हुलाई त नबी शहीद थी, इहा बि ख़बर हली। त सहाबा जे अंदरि अञा अफ़रा तफ़री फैली त इहो छा थी वियो, सहाबा सम्झी न सघिया त नबी बि शहीद थी वियो। ईअं कंदे कंदे हज़रत ग़ालिबन काब बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं नबी अलैहिस्सलाम ते निगाह कयनि, नबी अलैहिस्सलाम खे खयनि, उन्हनि आवाज़ बुलंद कई त न नबी अलैहिस्सलाम ज़िंदा। त सहाबा जे अंदरि जान आहे। त उलमा लिखियो आहे त 18 खनि सहाबा नबीअ जे इर्द गिर्द जेको आहे सो शुरू थी विया बीहण। ऐं उन्हनि में हज़रत अबू दुजाना रज़ी अल्लाह तआला अन्हु उन्हनि नबी अलैहिस्सलाम जे साम्हूं ईअं मुंहुं कयो ऐं पंहिंजी पुश्त जेको आहे सो काफ़िरनि जी तरफ़ कयनि। ऐं तीर जेको आहे सो ईंदा हुया त उहे पंहिंजी पुश्त सां रोकींदा। सुभान हज़रत तलहा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे लाइ अचे थो त उहे तीर नबी अलैहिस्सलाम जे जेके ईंदा ॿी तरफ़ बि पंहिंजे हथ सां रोकींदा, उन्हनि जो हथु शल थी वियो। इहे जानसार सहाबा नबीअ सां गॾु, हज़रत अबूबकर सिद्दीक़, हज़रत उमर, हज़रत अली सां हिते मौजूदु हुया, ॿिया सहाबा किराम हिते नबी अलैहिस्सलाम सां गॾु मौजूदु हुया। ऐं वरी उहे ई जज़्बे सां गॾु उहे ई सहाबा किराम विढ़नि था ऐं काफ़िरनि खे वरी भॼण ते मजबूर कनि था। पर हिते इन ग़लतीअ जे करे उलमा लिखियो ग़ालिबन 70 सहाबा किराम हिते शहीद था, 70 सहाबा शहीद था थियनि। नबी अलैहिस्सलाम ज़ख़्मी थिया, ॿिया सहाबा किराम ज़ख़्मी थिया, आख़िर हू भॼण ते मजबूर थिया। जॾहिं हू भॼिया त मौरख़ीन लिखियो आहे, तारीख़ निगारनि लिखियो आहे त अबू सुफ़ियान जेको उन वक़्तु अञा मुसलमान न थियो हुयो, उन आवाज़ ॾिनी, छा तव्हां में मोहम्मद ज़िंदा आहे? नबी अलैहिस्सलाम सहाबा खे चयो त जवाबु न ॾियो। हुन वरी आवाज़ ॾिनी, छा अबू बकर ज़िंदा आहे? छा उमर ज़िंदा आहे? मुसलमान चयो था जवाबु न ॾियो। हुन चयो त लॻे थो इहे जवाबु नथा ॾियनि, यानी इहे क़तल थी विया। इहा जॾहिं हुन ॻाल्हि कई त हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जवाबु न, अल्लाह जा दुश्मन असां ज़िंदा आहियूं ऐं असां तव्हांखे ख़तमु करण जे लाइ अञा ताईं मौजूदु आहियूं। इहो हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जवाबु। बुख़ारी जे अंदरि इहा रिवायत मौजूदु।
अल्लाह रब्बुल इज़्ज़त सहाबा खे वरी फताया, हू भॼी विया, हू वापसि भॼी विया ऐं सहाबा इकराम फाते थी। त इहा ग़ज़वा उहद हुई जंहिंमें बाज़ सहाबा इकराम खां ग़लति फ़हमीअ जे करे ग़लती थी, उन ग़लतीअ जो इनायत में त अल्लाह फरमाए थो जी ॾींहुं तव्हां मां बाज़ हिकिड़ो ग्रोह जेको आहे सो उन्हनि मुंहुं मोड़ियो ऐं छाजे करे इस्तज़ल्लहुम शैतान। अल्लाह सहाबा जी इन ग़लतीअ खे बयानु थो करे त इहो तव्हांखे जेको आहे सो शैतान फिसलायो, बाज़ी मां कसब बाज़ उन जे करे जेको तव्हां अमल कयो, पर उन जे बावजूदि अल्लाह फरमाए थो वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम, इहा ग़लती मां माफ़ कयो, बसि अल्लाह माफ़ करे छॾियो। हाणे जॾहिं अल्लाह माफ़ करे छॾियो त अॼु जेकॾहिं को शख़्स उन ई ग़लतीअ खे उथारे करे उन्हनि सहाबा इकराम खे तनक़ीद जो निशानो ठाहे त उहो अल्लाह जे फ़ैसिले ते एतिराज़ थो करे माफ़ कयो। त अल्लाह छाजे करे माफ़ कयो? मां अल्लाह उन्हनि सहाबा इकराम में जिन खां ग़लती थी हुई, हदीस में अचे थो, मुहद्दिसीन लिखियो आहे त हज़रत उस्मान गनी बि हुआ, हज़रत उस्मान गनी बि हुआ। ऐं बुख़ारीअ में हिकिड़ी रिवायत आहे त सहाबा ऐं ताबईन जो दौरु हुयो, अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु हरम में वेठा हुया त हिकिड़ो मिस्र खां शख़्स आयो, बुख़ारी में रिवायत आहे, मिस्र खां शख़्स आयो। अब्दुल्ला बिन उमर जे वेझो जेको आहे सो ताबईन जो घेरो हुयो, माण्हू वेठा हुया कि अल्लाह वारे जे गिर्द माण्हू वेहंदा आहिनि अहिड़े तरीक़े सां। त हू शख़्स आयो, हुन पुछा कई, चई अब्दुल्ला बिन उमर विया, वेझो विया, सवाल कया त मां तव्हां खां 3 सवाल करणु चाहियां थो। सवाल कर, चई मूंखे इहो ॿुधायो त छा उस्मान जेको आहे सो ग़ज़वा बदर में शरीक हुयो? ग़ज़वा बदर में जेको सभिनि खां अॻु में मुसलमाननि जिहाद कयो काफ़िरनि सां। त अब्दुल्ला बिन उमर जवाबु ॾिनो त न। चई छा? ॿियो सवाल कई त छा हज़रत उस्मान उन्हनि में न हुयो जेके उहद में भॼी विया हुया? हज़रत अब्दुल्ला बिन उमर चयो त हा। वरी हुन सवाल कयो, सुलाह हुदैबिया जॾहिं थिए पई, जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हुते बेत वरिती, बेत शजरा जेके चइबो आहे, 1500 सहाबा खां जॾहिं बेत वरिती नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हथ मुबारक ते, जंहिंजे लाइ हदीस में अचे थो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि ते जहन्नम हराम करे छॾी आहे, उन बेत में हज़रत उस्मान शरीक हुयो? अब्दुल्ला बिन उमर चयो त न। जॾहिं अब्दुल्ला बिन उमर इहे 3 जवाब ॾिना त हुन नारो हयो अल्लाहु अकबर, अल्लाहु, ऐं वञणु लॻो। त हज़रत अब्दुल्ला बिन उमर खे मुंहिंजो चई तूं मूंखे सवाल त कया, पर हाणे मां तोखे ॿुधायां थो हिननि जा सही जवाब। अञा जेके तूं तनक़ीद जी नीयत सां इहे ॻाल्हियूं कयूं, तुंहिंजो इहो चवणु त हज़रत उस्मान गनी ग़ज़वा बदर में शरीक न हुया, इहो त पुछ ख़ुदा जा बाना त छाजे करे शरीक न हुया? छाजे करे शरीक न हुया? बसि रुगो इहो चवणु त ग़ज़वा बदर में शरीक न हुया, इन जे करे हुनखे तनक़ीद जो निशानो ठाहिणु। अब्दुल्ला बिन उमर चयो त इन करे शरीक न हुया त हज़रत उस्मान गनीअ जे निकाह में नबीअ जी न्याणी हुई हज़रत रुक़ैया बिन्ते मोहम्मद, उहा बीमार हुई ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत उस्मान खे चयो त हे उस्मान तूं हिनजी देखभाल कर, हिन हिते रहो तूं हिन वटि। न त हज़रत उस्मान त तयारु हुया, हुननि त पंहिंजो सामान ॿधियो हो त मां वञा जंग ते, पहिरें मारको आहे मुसलमाननि जी काफ़िरनि, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त न उस्मान तूं हिते रहो, तोखे उहो ई सवाबु मिलंदो, उहो ई अजर मिलंदो, माले गनीमत मां उहो ई हिसो मिलंदो जेको ग़ज़वा बदर में विढ़ण वारे मुजाहिद खे मिलंदो। सुभान अल्लाह। इहा वजह हुई, इहा वजह माण्हू खे छो नथो पए? त ॾिसो, माण्हू तनक़ीद त कनि था सहाबा ते, हुननि जी ग़लतियुनि खे ॿुधाइनि था, पर उहा ग़लती जंहिं वजह जे करे हुननि खां थी उहा नथा ॿुधाइनि। हिते ग़लती न हुई, पर हिते हुन पूरी ॻाल्हि खे लिकायो, पूरी ॻाल्हि खे ई लिकायो त हज़रत उस्मान छाजे करे शरीक न थिए। ॿिए हंधि चई थो जेको हज़रत उस्मान भॼी आहे ग़ज़वा उहद मां, त हज़रत उस्मान जी इन ग़लती खे अलाह माफ़ कयो न कयो। क़ुर में अलाह माफ़ीअ जो ऐलान कयो, अफ़ल्लाहु अन्हुम, अलाह हुनखे माफ़ करे छॾियो। इहा ॻाल्हि तूं थोरो थो बयानु करे, रुगो एतिराज़ी पहलू थो करे। ऐं हिते इहा ॻाल्हि बि यादि रखो, बाज़ माण्हू चवंदा आहिनि साईं सहाबा भॼी विया, सहाबा भॼी विया। सहाबा जेके भॼी विया त घर त न भॼी विया, घर त न भॼी विया, उते ई मौजूदु हुया ऐं वापसि विढ़िया आहिनि। हा, बसि उन्हनि खां ग़लति फ़हमी थी आहे ऐं उन ग़लति फ़हमीअ खे अलाह माफ़ करे छॾियो। इहा ॻाल्हि छो नथी बयानु कई? ऐं टी ॻाल्हि हुन जेका कई त हज़रत उस्मान उन्हनि उन बेत में शरीक न हुयो, त अब्दुल्ला बिन उमर चयो त उहा बेत थी छाजे करे हुई? उहा बेत थी छाजे करे हुई? उहा बेत इन करे थी
जो नबी अलैहिस्सलाम त पंहिंजे सहाबा खे वठी विया उम्रे जी नीयत जे लाइ, ऐं काफ़िरनि रोकियो हुयो मके में दाख़िल थियण खां। नबी अलैहिस्सलाम हज़रत उस्मान खे सफ़ीर ठाहे करे मोकिलियो त वञ काफ़िरनि सां ॻाल्हाया। ऐं पोइ बाद में इहा पूरी ख़बर जेको आहे सो कीअं हलाई त उस्मान खे काफ़िरनि शहीद करे छॾियो आहे। नबीअ जे ज़माने में नबी अलैहिस्सलाम 1500 सहाबा खां बेत वरिती त असां उस्मान जो बदिलो वठंदासीं। सुभान अल्लाह। ऐं अहादीस में रिवायत में अचे थो छा ते बेत वरिती, मौत ते बेत वरिती। नबी अलैहिस्सलाम मौत ते बेत वरिती, असां मरी वेंदासीं पर उस्मान जो बदिलो ज़रूरु वठंदासीं। सुभान अल्लाह। त उहा बेत त थी उस्मान जे करे। ऐं हदीस में इहा ॻाल्हि बि अचे थी त नबी अलैहिस्सलाम सहाबा खे मुखातिब थी करे फरमायो त हे कंहिंजो हथु आहे। सहाबा फरमायो त हे अल्लाह जे रसूल जो तव्हांजो सिधो हथु आहे। फरमायो त हीउ कहिड़ो हथु आहे? हीउ बि तव्हांजो खाॿो हथु आहे, उल्टो हथु आहे। फरमायो त हीउ हथु रखी करे फरमायो त हीउ उस्मान जो हथु आहे ऐं उस्मान खे असां इन बेत में शरीक था कयूं। सुभान अल्लाह। इन खां वॾी कहिड़ी फ़ज़ीलत हूंदी? अल्लाह। उलमा लिखियो आहे त हज़रत आदम खां वठी नबी अलैहिस्सलाम ताईं कंहिं शख़्स खे इहा फ़ज़ीलत हासिलु कोन्हे जंहिंजे निकाह में नबीअ जूं 2 न्याणियूं अचनि सवाइ हज़रत उस्मान ग़नी जो। हज़रत रुक़ैया रज़ी अल्लाह तआला अन्हा, उन्हनि जो जॾहिं इंतिकाल थियो त उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह तआला, उहा नबी अलैहिस्सलाम जेको आहे सो उस्मान खे निकाह में ॾिनी, उहो उस्मान। ऐं ग़ज़वा उहद जे बारे में तनक़ीद था कनि। हदीस में अचे थो नबी अलैहिस्सलाम हिकिड़े भेरे हज़रत उस्मान सां, हज़रत बकर सिद्दीक़ सां, हज़रत उमर सां उहद जे जबल ते बीठा हुआ त जबल लुॾणु लॻो। नबी अलैहिस्सलाम उन ते पेर हणी करे फरमायो त पंहिंजे लुॾण खे बंदि कर, तुंहिंजे मथां हिकिड़ो नबी, हिकिड़ो सिद्दीक़ ऐं 2 शहीद बीठा। सुभान अल्लाह। नबी हज़रत उस्मान खे शहीद फरमायो। शहादत हिकिड़ो दर्जो ई रुतबो। हिकिड़े हंधि हज़रत उस्मान ग़नी रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे माल खे अल्लाह जे रस्ते में इस्लाम जे लाइ बेदरेख जेको आहे सो ख़र्च कयो आहे। हिकिड़ी दफ़ा हिकिड़े जंग जे मौक़े ते नबी अलैहिस्सलाम सहाबा खां चंदे जी अपील कई त अचो हिन जंग जे लाइ पंहिंजे माल खे ख़र्च कयो। त हज़रत उस्मान जे लाइ अचे थो ग़ालिबन ग़ज़वा उसर हुई या ईअं कुझु नालो आहे त हज़रत उस्मान 1000 दीनार नबी अलैहिस्सलाम जी वञी झोलीअ में रखिया। 1000 दीनार उहे जॾहिं झोलीअ में रखिया त नबी अलैहिस्सलाम उन्हनि खे हीअं करे ऐं हज़रत उस्मान जे लाइ फरमाइनि पिया त हाणे उस्मान जेको करे इन खां माफ़ आहे, जेको करे इन खां माफ़। हिकिड़ी दफ़ा दरवाज़ो वॼियो, नबी अलैहिस्सलाम जो ख़ादिम वञे पियो। नबी अलैहिस्सलाम उन ख़ादिम खे चयो त हीउ जेको शख़्स अचे थो न हिनखे जन्नत जी बशारत ॾियो ऐं इहो बि चइजांइ त हिन जे मथां अल्लाह जी तरफ़ां आज़माइश ईंदी। दरवाज़ो खोलियईं त हज़रत उस्मान ग़नी हुयो। उन ख़ादिम हज़रत उस्मान खे चयो त अव्हांखे जन्नत जी बशारत बि आहे ऐं नबी अलैहिस्सलाम फरमायो त अव्हांजे मथां आज़माइश बि ईंदी। त हज़रत उस्मान ग़नी अल्लाह जी हमद जी सलाह कई, शुक्र कयो ऐं फरमाई त अल्लाह मुंहिंजो मददगार हो। जॾहिं हज़रत उस्मान ग़नी जो दौरे ख़िलाफ़त हुयो ऐं हज़रत उस्मान ग़नी जे ख़िलाफ़ बग़ावत थी, हदीस में अचे थो नबी अलैहिस्सलाम अॻ में पेशन गोई फरमाई त मूंखां पोइ फितना थींदा ऐं उन फितननि जे ज़माने में उस्मान हक़ ते हूं, हिदायत ते हूं। बल्कि मुस्तदरिक हाकिम में अचे थो जॾहिं हज़रत उस्मान ग़नी जो मुहासिरो कयो वियो, हज़रत अली साईं, हज़रत हसन, हज़रत हुसैन खे दर ते बीहारियो त हिननि खे केरु क़तल न करे अचे, पर हू बलवाई पोयां फिरी आया, घर जे अंदरि जेको आहे सो दाख़िल थिया। हज़रत उस्मान खे शहीद कयनि त हज़रत उस्मान ग़नी रज़ी अल्लाह तआला अन्हु उन्हनि खे नबी अलैहिस्सलाम जन्नत जी बशारत। मुस्तदरिक हाकिम में रिवायत आहे त हज़रत उस्मान ग़नी जी ॾींहुं शहादत जो ॾींहुं हुयो उन्हनि जी, उन ॾींहुं रोज़े सां ऐं मंझंदि जो ग़ालिबन अञा अखि लॻनि त ख़्वाब में नबी अलैहिस्सलाम खे था ॾिसनि ऐं नबी अलैहिस्सलाम फरमायो त उस्मान तूं रोज़ो अॼु असां सां खोले। सुभान अल्लाह। इन खां वॾी अञा कहिड़ा फ़ज़ाइल हूंदा साहब त ग़ज़वा उहद में जेकॾहिं बाद सहाबा इकराम खां ग़लती थी त अल्लाह उन ग़लतीअ खे माफ़ कयो। हाणे जेकॾहिं को ग़लति प्रोपगंडो करे माण्हुनि खे गुमराह थो करे त ख़ुदारा उन्हनि गुमराहनि खां बचो। सहाबा जे बारे में पंहिंजे दिलि खे साफ़ु रखो, सहाबा जे बारे में पंहिंजे दिलि खे साफ़ु रखो। छो त उलमा लिखनि था त अल्लाह रब्बुल इज़्ज़त सहाबा जी तारीफ़ क़ुर में फरमाई, कुंतुम ख़ैर उम्मतिन। इन करे सहाबा कंहिंजी तारीफ़ जा मोहताज न आहिनि। जो माण्हू तारीफ़ कनि त हू सुठा थींदा, माण्हू तारीफ़ न कनि त हू सुठा न थींदा, ईअं न आहे। अल्लाह हुननि जी तारीफ़ क़ुर में फरमाई। ऐं अहिड़े ई तरीक़े सां ग़ज़वा उहद जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई
त जॾहिं काफ़र वापसि भॼा, जंग ख़तमु थी, त हज़रत अली साईं रज़ी अलाह तआला अन्हु, हज़रत फ़ातिमा रज़ी अलाह तआला अन्हा बि हुते मौजूदु हुयूं। त उन्हनि नबी अलैहिस्सलाम जे चहिरे तां रत मुबारक खे साफ़ कयो, नबी अलैहिस्सलाम खे पाणी ॾिनो, नबी अलैहिस्सलाम जे चहिरे खे साफ़। त इहे सभु नबीअ जा सहाबा आहिनि, नबीअ जा तालीम याफ़्ता ऐं शागिर्द। छो त क़ुर में अचे थो अल्लाह रब्बुल इज़्ज़त नबीअ जी इहा ड्यूटी लॻाई हुई त युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। त हाणे नबीअ जे शागिर्दनि जे लाइ इहो चवणु त माज़अल्लाह उहे ग़लति हुया, उहे गुमराह थी विया, उहे सही न हुया, त इहो असल में नबीअ ते एतिराज़ कयो। छो त उस्ताद त नबी हुयो, पीर ऐं मुर्शिद त सहाबा जो नबी हुयो। पोइ माज़अल्लाह छा नबीअ तरबियत सही न कई? ईअं न आहे। अलाह त फरमाए थो युज़क्कीहिम, अलाह नबीअ उन्हनि जो तस्कियो कयो आहे, उन्हनि जे दिलनि खे साफ़ कयो। ऐं इहा ॻाल्हि बि यादि रखो त दौराने तालीम जे, दौराने तरबियत जे शागिर्द खां ग़लतियूं थींदियूं आहिनि। ईअं न आहे जो शागिर्द ग़लतियूं न आहिनि, उहो ग़लतीअ जो ज़मानो हूंदो आहे ऐं उन ग़लतियुनि खे माफ़ बि कयो वेंदो आहे, अलाह माफ़ कयो। इन करे हाणे उन्हनि ग़लतियुनि खे उथारणु जेके दौराने तरबियत जे, दौराने तालीम जे उन्हनि खां थियूं ऐं उन्हनि खे तनक़ीद जो निशानो ठाहिणु, इहो पंहिंजे अक़ीदे खे ख़राबु करणु, पंहिंजे अक़ीदे खे ख़राबु। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे ऐं अव्हांखे नबी अलैहिस्सलाम ऐं नबीअ जे सहाबा व अहले बैत सां सची मोहब्बत ऐं अक़ीदत अता फ़रमाइनि। व आख़िरु दाअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लिम। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तर्हमना लनकुनन्ना मिनल ख़ासिरीन। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमह इन्नका अंतल वह्हाब। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आख़िरति हसनह व क़िना अज़ाबन्नार।